नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर पिया करियूं त हायर एजुकेशन कमीशन यूनिवर्सिटियुनि अंदरि होली मल्हाइण ते एतिराज़नि वारो लेटर वापसि वठी छॾियो आहे। हायर एजुकेशन कमीशन जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर शाइस्ता सुहेल जी सही सां होली मल्हाइण ते एतिराज़ वापसि वठण वारो लेटर जारी कयो वियो आहे। हेक पारां नए जारी कयल लेटर में ॼणायो वियो आहे त गुज़िरियल ॾींहुं जारी कयल लेटर जो मक़सदु आला तालीमी इदारनि खे असल मक़सदु ॾांहुं ध्यानु छिकाइणु हो। यूनिवर्सिटियुनि में होली मल्हाइण ते का पाबंदी नाहे। वाज़िह है त गुज़िरियल ॾींहुं हायर एजुकेशन कमीशन जी एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर शाइस्ता सुहेल तरफ़ां सभिनी यूनिवर्सिटियुनि खे ख़त लिखी समूरियुनि यूनिवर्सिटियुनि खे हिदायत कई वई हुई त इहे इदारनि अंदरि हिंदुनि जे तहिवार होली मल्हाइण जहिड़ियूं तक़रीबूं मुनक़द थियण न ॾियनि। नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त हायर एजुकेशन कमीशन यूनिवर्सिटियुनि अंदरि होली मल्हाइण ते एतिराज़नि वारो लेटर वापसि वठी छॾियो आहे। हायर एजुकेशन कमीशन जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर शाइस्ता सुहेल जी सही सां एतिराज़ वापसि वठण वारो लेटर जारी कयो वियो आहे। हेक पारां नए जारी कयल लेटर में ॼणायो वियो आहे त गुज़िरियल ॾींहुं जारी कयल लेटर जो मक़सदु आला तालीमी इदारनि खे असल मक़सदु ॾांहुं ध्यानु छिकाइणु हो। यूनिवर्सिटियुनि में होली मल्हाइण ते का पाबंदी नाहे। वाज़िह है त गुज़िरियल ॾींहुं हायर एजुकेशन कमीशन जी एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर शाइस्ता सुहेल तरफ़ां सभिनी यूनिवर्सिटियुनि खे ख़त लिखी समूरियुनि यूनिवर्सिटियुनि खे हिदायत कई वई हुई त इहे इदारनि अंदरि हिंदुनि जे तहिवार होली मल्हाइण जहिड़ियूं तक़रीबूं मुनक़द थियण न ॾियनि।